सिंगौर जामा अवां खे ख़बर ॾींदा हलूं। नूर अतर हुसैन जावरी जी रिपोर्ट मुताबिक़ ग्रैंड डेमोक्रेटिक अलाउंस मीरवा फैज़गंज सूबाई हल्के 29 जे मुतक़ब उम्मीदवार अॻोणे MPA डॉक्टर मोहम्मद रफ़ीको बामण पारां सेठार जा लॻे ॾेपार में जलसो कोठाए चूंड मुहिम जो आगाज़ करे छॾियो। PS 29 जे उम्मीदवार डॉक्टर मोहम्मद रफ़ीको पिंडाल में मौजूद वॾे अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो त मां हिन हल्के तां 5 भेरा मुख़ालिफ़ PP उम्मीदवार खे शिकस्त ॾेई कामयाबी माणी आहे। हाणे बि GDA जे प्लेटफॉर्म ते सितारे जे निशान ते इलेक्शन जे मैदान में आहियां। मूंखे पक आहे त हिन दफ़े बि पार्टी क़यादत मूं ते एतमाद कंदे मीरवा फैज़गंज जे सूबाई तक 29 ते पार्टी टिकट ॾींदी ऐं इंशाअल्लाह मां अव्हां तक जे वोटरनि जी हिमायत सां हिन भेरे बि मुख़ालिफ़ उम्मीदवार खे शिकस्त ॾेई कामयाबी माणे तक में तरक़ियाती कमनि जो ॼार विछाईंदुसि ऐं पंहिंजूं भरपूर सलाहियतूं क़तब आणे हल्के में तइलीम सिहत जी सहूलियत समेत तइलीम याफ़्ता नौजवाननि खे रोज़गार ॾियण लाइ हर मुमकिन कोशिश कंदुसि। मेड़ाके खे फंक्शनल लीग तालका मीरवा जे सदर एडवोकेट तारिक हुसैन कुबर, अज़ीज़ अहमद सहतो, शाहिद रसूल चीमा ऐं UC बाला मुस्लिम फंक्शनल लीग अॻवान सलीम सोलंगी ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते अरसलान शाहिद बाभण, काउंसलर फ़हीम सईद, काउंसलर सलीम, वकार मेमण, अलाए वधायो गांगरो, विकी सहतो, लाल बख्श डेपर, अलीगुल कुबर, अदनान कुबर, इदरीस नूह पोटरो, महताब अहमद डेपर, साफ़ी नूर अतर हुसैन जावरी, अब्दुल मुतलब शंबानी बलोच, राशिद राजड़, लाल बख्श डेपर, अलाइदितो गुल, यासीन आराइन समेत वॾे अंग में पार्टी उहिदेदार, पार्टी वर्कर, कारकुन ऐं सपोर्टनि समेत पिंडाल में वॾे अंग में अवाम मौजूद हो।